पाकिस्तान खेती चांड्रा करण। शेरवानो जी शेरवान सनम जना कुछ सोचो। छा सोचो? किसी को सुठो रिश्तो मिले तो सोचो ना। तू कोशिश कर, लेकिन किसी को सुठो रिश्तो मिले ना तो बिना इजाजत जे करे छड़। अचे सनम तो गाल चोरियांस थी। इसना न्याणिया ने न्याणीअ जो बार बढ़ायो वान वो तो आहे अंजा ऑफिस से आने थी। मुझे कोने में के संग जी आछा कबी ना तो बिल्कुल वठंदा। जिते नसीब होंदो सी ते न्याणीअ जो रिश्तो थी। कोशिश कयूं था। छा चई? रे न हाओ के न ई वरी न कर। सनम भी माँ पी जो पासो वठंदी। पासो तो कोन वरतई पर हा बि कोन के। बात टुकाणी थी पोइ संदस मर्जी। नूरी तोखे त ख़बर आ त मां माण्हुनि खे बिना तोल जे डांस कराईंदो आ। पोइ मां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदुसि। हा पुलिस ऑफिसर आहे वो। पुलिस ऑफिसर आऊ मुल्क जी वाली त कोने जो मां उन को ड्रिजा थो। पोइ भी यूसुफ गाल गरी लगी। नूरी तोखे त ख़बर आ त यूसुफ रब खां ड्रिजण सिखियो आ, ॿिए कंहिंखां की न। पर हमलो त सरदार ते भी थियो आ न। मां त तोखे इहो अचण सां ॿुधायो हो न त ऑफिस रियाणी जी ऑफिस में वियो होसि, फोन आई उन वटि। भला इन सां बचाव थींदो? न बि थियो न त मुंहुं ॾींदुसि, कराईंदोसान बिना दोल जे डांस। हाँ पुलिस घेरो करे छड़ियो आ। मां बि अल्लाह ते तवकल करे ध्यान थो हथ। पर यूसुफ अज़ाब में अची वेंदे। भॼंदुसि न, मारिजी वेंदुसि। इन करे तूं परेशान न थी जाए। यूसुफ जी ज़ाल दिलेरी सां हिन घर में वेही रहिजाए, सम्झी? रब जे हवाले ज़ालिम जी बेड़ी में तो चढ़ी। अल्लाह खैर करे। अल्लाह जी अमान। हे मुझा मालिक तोखे पारत आहे, हो खैर कजा। ही मोई पुलिस भी अलाए केॾांहुं अची वई। बिस्मिल्लाह 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 कया अच्छी वया न धोए ये भागी यूसुफ के पुलिस वठी वई हाणे खुश थी। के पुलिस वठी वई? ये तो जेका मार पौंदई मुझे पुट के पुलिस वठी वई या खुश थींदसि? नियत जी मार बच्चे बच्चे घर में बचायो छा थी ॻाइण। जेकॾहिं ये घर जा फेरा न ॾींदा न त अहिड़ा हाल न हुजनि असांजा। खुदा जी का मार पौंदई तू मरंदे मरी वेंदी न, पर पंहिंजी आदत कान छॾींदी। मां तो चवां ये भाई लामारा जो ये यूसुफ जानन त खंडा थन कमदार लामारो जाऊं त किसो ही न ठहे। वाकई सिर जे खौफ खां सवाइ थी वई कमदार। पर इन ॻाल्हि त ॿुधो, असल लठनि जो एॾो सटको हुनखे ॾिनो अथव जो हुनजा अॾा ई भञी छॾिया अथव। एॾी कान अथव दुश्मनी हुई छा? अरे मूं तव्हांखे चयो त हुनखे हल्को सटको ॾियो ऐं तव्हां
उनखे वञी थकु करे आयो। बस उछल अची वियसि। हाणे इहा उछल नवाज़ खे ॾियणी आहे, सम्झव? नवाज़ खे उनखे वरी छा लाइ? उछल सां असुल रूह उॾरी वञेसि। लाट खे ओड़े छॾियोसि, मालिकनि खे ख़बर कोन पए त काॾे वियो। इन जो कसूर अरे ड्राइवर थी करे रेस वॾे जी कार विकिरो कई अथई। त पोइ भराए वठोसि कार। अरे रे बेवाजिबी करे उनखो कीअं भरायो? यूसुफ रहिजी वियो पुलिस खां। अञा रेस जी रहियल अथसि। जेको मूं तव्हांखे चयो आहे न उन कम सां लॻी वञो। छॾियो न हारनि खे ॿियनि खे। थी वेंदो आहे कमु कमदार। हा थी वञे त कंदुमि त ॿिन्ही खे वञ धक, सम्झव? अचो हाणे। जंहिंजो पीउ इहो सोचे तूं ओॾा छो वई आहीं? अम्मा प्लीज़ मूंखे रिलैक्स तो थियण ॾे। न मूंखे ॿुधाए छो वई आहीं आख़िर ओॾा? मां नोरोज़ सां नोरोज़ लाइ वियसि। ऐं हुनजे पीउ जा इहे प्रकार? अम्मा मां त तोसां ॻाल्हि करे फाथसि। इहो को इख़लाक़ आहे? आदर भाव आहे? नालो छा अथसि भला? कंहिंजो अम्मा? नोरोज़ जे पीउ जो? छॾ नाले खे अम्मा। छो छॾियासि नाले खे? ॿुधाए मूंखे नालो। न अम्मा छॾियईंसि। छो? हू अस्पताल में पियो आहे। वरी का तूं अहिड़ी ॻाल्हि करे खुआरी। बसि अम्मा मुंहिंजा ई नोरेज जे करे हिन ॻाल्हि खे दरगुज़र कर। अचणु ॾेसि त मां हुनखे सिधो कंदसि चङी तरह। नेरोज़ खे त मां पाण सिधो कंदुसि। हथ त लाइ ॾेखार नोरेज खे। आसी आसी रे जाते वाले ॾिसे थी। शाहिद तूं वञी शादीअ जी तयारी कर। ईअं न जो ही नोरोज़ लाइ पंहिंजो नूर वञाए वई। मासी मुंहिंजी तयारी आहे। हाणे न नवरोज़ खे हिते अचणु ॾींदुसि न फिज़ा घर खां ॿाहिरि वेंदी। शायद तूं बि पंहिंजे हद में रह। मासी हाणे मां हदूं उरांगे बि फिज़ा खे। तुंहिंजूं हरकतूं बि अञा विसरियूं कोन्हनि। फिज़ा जी नादानी ऐं नौरोज़ जी बेवक़्त जे ज़रिए फ़ैसिलो कयो अथनि। बक्सी इन्हनि बि को फ़ैसिलो कयो। वाह जा फ़ैसिला मौसमुनि वांगुरु मटंदा रहनि। यादि रखो मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखो। जे फिज़ा मुंहिंजी न रही त पोइ फिज़ा में आलूदगी हूंदी। हीअ जो मुंहुं खुले छॾींदुसि जंहिंसां हिन दुनिया मां उॾाए छॾींदुसि। मसाद वारस वे जा वञे। मसाद मूंखां नाराज़ आहीं छा? ऐं चवां थी छॾ मुंहिंजी जान। मुंहिंजो अंदरि उमें रधियो पियो आहे। कंहिं रधियो अथई अंदरि मसाद? ॿुधाए मूंखे त ॼांसि मलड़ी। इन मुई नूरी ॿियो वरी केरु? नूरी? पर घर में त ॾिसजे ई कोन थी। इहा वई माई टे वई धूड़ पाए। लॻे थो मासाद कावड़जी वई तोखां। बुखा न पंहिंजे मुड़ुस खां ई कावड़जी हली वई आहे। भला घटि वधि चईंसि छा? हू त लाकब में आहे सो वरी छा चवंदुसि? उहा त मूंखे ख़बर आहे मासाद। तेरा ख़बर बि अथई पोइ छाजे लाइ थो पुछी? धूड़ लाइ थो पुछी? पोइ भला तूं कर न यूसुफ जे लाइ। भला बसां घटायो हूंदो कंहिंखे चवां हिन कयां त कयां छा? हा वाकई जंहिंखे चवीं हा सो त लेटियो पियो आहे। हा न सिमड़ी पराई आई में अची वियो आहे। भला पोइ हलूंसि मुलाक़ात जे लाइ। मां खणी कंहिंखे मिंथ कयां थो।
ॿुध एकर तूं वञीस तूं पाण सार लहींस न आई न मुंहिंजो मां साथ भला वारिस वे या वञे वारिस कांव वांगुरु भित ते वेही लवे अरे चवां त पई त वारिस वञे जंहिं लाइ माउ पीउ जी इज़त ई कान कयसि साथ छॾे वियसि न वञी माइटनि में वेठी आहे मां साथ दिल न लाए सोणीअ जो वारिस वेठो आहे मुंहिंजो वारिस केरु हा सोणीअ जो वारिस मां वेठो आहियां न तुंहिंजो वारिस अरे बस कर हाणे वञी महिरबानी करे जांच कर यूसुफ जी मुंहिंजो वारिस मुंहिंजो यूसुफ आहे सो वेठो आहे मां साथ वारिस वञे थो तूं हरू भरू कावड़ न कर हाणे भला वारिस वे या वञे ॿुध इहो त पुछजांइसि मानी बोर खाधो बि अथसि अलाए न ऐं इहो बि पुछंदोसांसि त थञूं वरिती ते या न तूं ॻाल्हाई छा थो तुंहिंजो मथो छा ते ख़राबु थियो आहे मां साथ जेको ॿुधई हाणे भला वारिस वे या वञे आउं चवां थी उथी वञे उहे बि सोणी चवंदी आहे सच पोकी खे वञे न वञे हाणे हल वञा वञा वॾो मुंहिंजो वारिस पैदा थी पियो आहे वारिस जीअं बचे मुंहिंजो पुटु वेठो आहे सोणी चवंदी आहे हमेशह सच पोकी खे वणे न वणे ॿार ॾिया न जी सर मां शेल्टर ॾींदसि यूसुफ खे यूसुफ जो त मुंहिंजे पीउ सां ज़मीन ते वॾो हलंदड़ आहे उन ॾींहुं ज़मीन जे सिलसिले में मूं वटि आयल हुयो वारदात जे टाइम ते यूसुफ मुंहिंजी ऑफिस में हुयो मूं ते टेड़ा अजाया आहिनि सर ऐं मंदई मुंहिंजा गार्ड मौजूदु हुया न सर इहो त बोतान आहे ओके सर एतमाद ऐं प्रोटेक्शन लाइ महिरबानी थैंक यू सर वालेकुम सलाम वेहो मैडम मूं अर्ज़ु कयो मूं SSP साहब खे गुज़ारिश कई आहे मैडम मूं प्राइवेट ड्राइवरी लाइ बि अर्ज़ु कयो मूंखे त ज़रूरत नाहे जे अगरि थी त तव्हांखे घुराए वठंदसि महिरबानी मैडम पर मैडम हिकु ख़्यालु रखिजो जी चओ कहिड़ो ख़्यालु सरफराज़ ख़ान जो कमदार अवां लाइ हलाए पियो त तव्हांजो हथु आहे संदसि हमले में चवण सां थी पियो छा ऐं मैडम ॿी ॻाल्हि त मूं वॾी ॻोल्हा कई आहे पर सलीम जो पतो न आहे पइजी सघे गोड में वजा और तू तो हमलो दियो बाबा साईं सुञातब कोन त केरु हुया न ओज तो थियो पर मुझे पूरो शक जेको आहे सो यूसुफ ते आहे बाबा साईं हिन शक जो बुनियाद कमदार ॿुधाईंदो आहे त मूंखे मौत जूं धमकियूं ॾींदो आहे बाबा साईं तव्हांखे कॾहिं रूबरू चया आहिनि अड़े हुन में एतिरी हिमत ई कोन्हे जो मूंखे रूबरू चवे बाबा साईं पोइ कमदार त ग़लति बयानी खां बि कमु वठी सघे छो कमदार ग़लति बयानी छो कंदो पर बाबा साईं यूसुफ गिरफ़्तार आहे भली हुजे पाणे पुलिस हुन खां सची कराईंदी बाबा साईं NC थी आहे या FIR कोन कटराईंदोमांसि NC कराईंदोमांसि बाक़ी जेकॾहिं ॾोही निकितो न त सरफराज़ ख़ान पलांद करणु चङी तरह ॼाणींदो बाबा साईं इहो मुनासिब न आहे नौरोज़ मूंखे तलकीन जो हिदायत न कर पर बाबा साईं NC खां पोइ त हर कोई सम्झंदो नी इहो मुंहिंजो मसइलो आहे तुंहिंजो न NC त ख़ारिज बि थी सघे थी जेका तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं हाणे तूं ॿी ड्रैग खे छॾ वञी वॾे डॉक्टर सां सलाह कर त उहो मुंहिंजे बारे में छा थो चवे ठीकु आहे बाबा साईं ज़रबानन सच न पुछीं त सनम जी नौकरीअ ते ऑफर त अथनि
पर करे उबाण को छॾियो अथई। छा में उबाण को आई? सॼो सॼो ॾींहुं आहे नौकिरीअ जे पुठियों। असीं वेठा संदसि जी कचहरी जे लाइ सिखूं। ईंदी त घर ई आहे न। ईंदी वरी कहिड़ी आहे, न अचण जे बराबरि ईंदी आहे को। मां त चवां थो इन खां त सुठो त जॾहिं मास्तरीअ जी नौकिरी पई कई, घटि में घटि महिल सां घर मोटंदी त हुई। सोजरा तुंहिंजे नाले ते त सोजरो करे छॾियई, बुद्धि थो त बाक़ी तो सॼे पाड़े में। चङो चङो, पाणी प्यार। छा कयो? बुढो कंहिं जा यार पा कथा थी वई। माण्हू गुरड़ी पासे ते कंदो आहे, हिते जो हिते सनम जो हुन ॾींहुं रोकियो हुई। सनम जी ॻाल्हि खे असीं ऐं उबराड़ी जा माण्हू जिते आहे उते ई कार। असांजो माल किथे आहे? थले ते। असां ई माल गंढ सुथा पिया, सफ़ाई कहिड़ी, कमु लॻो पियो आहे सफ़ाई। पर सफ़ाई बि त ज़रूरी आहे। पोइ भला सनम खे चओ त ॿ टे भॻियान मोकिले त सफ़ाई अची कनि। फिज़ा कॾहिं इंडियलट ॾिठी अथई? हाँ नौरोज़। हुनजो रंग बरंगी नज़ारो केॾो न मन खे मोहींदड़ हूंदो आहे। इनमें शामिल रंग ही त असांजे प्यार जहिड़ा आहिनि। प्यार त हूंदो ई रंगीन आहे, उनजी रंगीनियन में असांजा वजूद घेरियल हूंदा आहे। मूं त तन्हाईअ में बि रंगीनी ॾिठी आहे। तन्हाई में रंगीनी? हाँ थींदी आहे नौरोज़। उहा की? तन्हाई में तुंहिंजी यादि ईंदी आहिनि, जीअं रोशन दान मां चंड जी चांडोकी, जीअं आसमान ते इंद्रलट। थी वई न रंगीन तन्हाई। ये तन्हाई न, पर तुंहिंजी सोच जी रंगीनी आहे फिज़ा। नौरोज़ जे तू न हूंदो आहे, मुंहिंजी दिलि अकेलाई जी कुंडीअ में टंगल हूंदी आहे। फिज़ा, फिज़ा, फिज़ा। अच्छा अम्मी किथे घुमाई पुट? अम्मा मां त न सोच पुट, एतिरो न सोच। ऐं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। कहिड़ी ॻाल्हि अम्मा? नौरोज़ खे विसारे छॾ। ही छा था चओ अम्मी? मां नौरोज़ खे विसारे छॾियां? ज़रूरी त नाहे त मां तुंहिंजो रिश्तो शाहिद सां कयां। जिते तूं चाहींदी न मां तुंहिंजी शादी उते कराईंदसि। बस रुगो तूं नौरोज़ खे छॾे ॾे। पर अम्मी नौरोज़ खे छॾियां? अॻु छो? अम्मी चवां नौरोज़ सां हिन करे मोहबत कई क्या उनखे छॾे ॾियां? फिज़ा हिननि हवेलियुनि जी मां बि डंगिल आहियां, तोखे बि डंग हणी यही ईंदई। अम्मी आख़िर ईअं छो था चओ? नौरोज़ अॼु त पोपट आहे, सुभाणे हू डेंबू बि थी सघे थी। असां तव्हांजे बाबा जो चङी तरह चेकअप कयो आहे ऐं हू बिल्कुलु ठीकु आहे। मां तव्हांखे दवा लिखी थो ॾियां ऐं डिस्चार्ज कयां थो। डॉक्टर साहब अहिड़ी का ख़तरे जी ॻाल्हि त न आहे? अगरि आहे त प्लीज़ मूंखे ॿुधायो। काई परेशानी जी ॻाल्हि न आहे, कुझु कमज़ोरी अथसि, 2-3 ॾींहंनि में ठीकु थी वेंदो इंशाअल्लाह। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू। मूं पूरो ज़ोर लाथो आहे भैया यूसुफ थाणे मुं आज़ाद न थिए, हितो ई थाणे को
सिधो जेल हलियो वञे, ये सॼी ज़िंदगी जेल में सरे कू करे रड़ियो करे। सरदार सिर्फ एनसी कटराई आहे। हाँ कमतार, एनसी मां छा थी? अरे करे तो फायर रखो वाला थे। सरदार वञींदो? इहो मुंहिंजो कमु आहे, जेको तव्हांखे कमु सौंपियो आहे न, तव्हां उहो कमु कयो, वधीक ई हवाला न कयो। कहिड़ो कमतार? नवाज़ जे निड़ीअ ते लत रखो ऐं हुनजो जनाज़ो पढ़ूं। 2-3 दफ़ा कोशिश कई अथऊं पर बची वियो आहे। जेकॾहिं वर ते चढ़ियो न त चीकले में फेरियूं पाईंदो, चीकले। मां त चवां थो हिनखे मौत जी राति खेॾायूं या त वरी चीकले वारी राति हिनखे खेॾायूं। मतलब इहो ई हुकुमदार? इहे ॿिनि में इहा ख़बर ॿुधा न त तव्हां ॿई थी वेंदो वन धक। ओए मौला ॼाणे। मासड़ वारस को सवाइ को धणी साई न थियो आहे। नूरी भी मुलाक़ात ते न आई आहे। मुंहिंजी धक सबब जंग भॼी पई आहे। नूरी औरत आहे, मतां डपु थियो हुजेसि त मां कुझु चवांसि न, पर अचण त घुरिजे सां न। मूंसां हर हर बेवाजिबी कुझु कयां बि नथो त बि लोड़ियां थो। फिटल आहे तुंहिंजी यूसुफ, बददुआऊं अथई। मां ऐं पीउ जूं बददुआऊं, तॾहिं त नाकामियूं ऐं ज़िलतूं तो ॾिसी। मूं ज़मीन जी घुर कई, अबे जवाबु ॾिनो, सा ज़मीन त अॻे पोइ मुंहिंजी आहे न। मुंहिंजो सलूक वर्ता अबे वारनि सां चङो न आहे। तॾहिं गोॾे खां ॼंग चट ऐं डॉक्टर चवनि था गोॾे जी ढकणी भॼी पई आहे। पोइ इहा बददुआ न आहे त छा आहे? न पुलिस विड़ी न कंहिं धकु कयो। हाणे त सरदार या सोजरे सां बि विड़ी न सघंदुसि। माफ़ी घुर माउ पीउ खां। बाबा त क़बर में आहे, उहो माफ़ी कीअं ॾींदो मूंखे? क़बर ते वञी अबे खां माफ़ी वठंदुसि, मतां रूह राज़ी थी वियसि। हा, मूंखे माफ़ी वठणु घुरिजे अम्मा खां। मूंखे माफ़ी वठणु घुरिजे अबे खां। बददुआऊं मूंखे घेरे वयूं आहिनि। हाणे त अस्पताल में बि दाख़िल कोन था कंहिंखे चओ। नवाज़ा, तूं सच थो चईं? साइण, कुझु माण्हू मुसलसल इशो पिया कनि। मूं तोखे चयो न त वधि मां वधि पंहिंजो ख़्यालु रखिजां। सो त कयां थो। बसि तूं ईअं कर, ही तरी छॾे हलियो वञ। साइण, दुनिया छॾींदुसि पर ही तर कोन छॾींदुसि। ईअं न चवंदो कर नवाज़ा, दिलि ॾुखईनो न कर। साइण, हिकु भेरो रूबरू मिलण जी ख़्वाहिश आहे। मां चाहियां थो त हवेली अचां। न न, किथे कोई ॾिसी न वठई। ठीकु आहे। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।